औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों अ, हिन दुनिया खे क़ाइमु थिए या तरतीबी ते ठहंदे जेको दरियाफ़्त थींदे जेको सो मुहक़क़नि जे मुताबिक़ त 5 खां 8 अरब जेको साल गुज़री चुका आहिनि। हिन दुनिया जेको आहे सो काफ़ी अहिड़ियुनि हालातनि जा सामना कया। इंसानी ज़िंदगी केतिरी मुतासिर थी आहे ऐं हुन केतिरो नुक़सानु खाधो, वरी डेवलप थी, वरी जेका नुक़सानु खाधो। इंसानी ज़िंदगी त पंहिंजी जॻह ते आहे, पर हर जानदार हयातियात पूरी जेका आहे सा उन अलमियनि जा शिकार थी ऐं वरी जेका आहे सा उन तरतीब ईंदे ऐं वरी जेका आहे सा उहा पाण डेवलप थी ऐं वरी जेका आहे उन पंहिंजो जेका हयाती जो जेको तर्ज़ अमल आहे उहो जेको इख्तियार करे ऐं उन में वरी जेका आहे ख़ातिर ख़ा जेको हासिलात कई। दोस्तो उन लिहाज़ खां ॾिसिजे त जेको बादशाहनि जो जेको दौरु हो, बादशाहनि जो जेको पुराणो दौरु जेको हो, उन में जेके बादशाह हुआ उन्हनि वटि कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं आसाइशूं हुयूं ऐं उन खे बि ॾिसंदासीं ऐं उन खां पोइ अॼु जो दौरु ॾिसंदासीं त उन दौर जे बादशाह वटि ऐं अॼु जे आम माण्हू वटि कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं उन मज़ा पाण जेको आहे सो हिकिड़ो अक्स कढंदासीं त उनजो थोरो तजुर्बो वठंदासीं ऐं उन मज़ा सम्झाणी वठंदासीं। त दोस्तो बादशाह उन दौर में जेको सो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ त उन टाइम ते जेको आहे सो मशाल ॿारे रोशनी थींदी हुई, मशाल ॿारे रोशनी थींदी हुई ऐं जेका गर्मी सर्दी जेका हुई त हुननि ते बरक़रार रहंदी हुई। जेका कुझु सदियूं पहिरियां जेको आहे सो उन विंझणी या उन पखे जो जेको आहे सो जेको हासिलात थी जेका उनखे तरतीब में आयो, पर उनखां पहिरियां जेको इहो कॉन्सेप्ट कोन हूंदो हुओ। गर्मी हूंदी हुई उहा जिस्म खे बर्दाश्त करणी पवंदी हुई ऐं सर्दी हूंदी हुई तॾहिं बि जेको सो कपिड़ा वग़ैरह ओढे जेको सो त उनखे बचाइणो पाण खे पवंदो हुओ ऐं जेका हुननि जी सफ़री जेको आमदरफ़ जो सिस्टम हो त उहो जेको त उठनि घोड़नि ते ऐं जानवरनि ते जेको सो हूंदो हुओ। हिकिड़ो बादशाह जेको हूंदो हुओ किथे परे वञिणो पवंदो हुओ तॾहिं बि जेको सो घोड़े ते जेको वेंदो हुओ ऐं जेको हुनजो जेको पैगाम रस आहे जेको आहे सो सिस्टम हो टेलीकम्यूनिकेशन जेके अॼु जे दौर में चइजे त उहो ख़तो किताबत मकतूब जेके आहिनि उहे लिखंदा कंदा हुआ, माण्हू खणी वेंदा हुआ वरी खणी ईंदा हुआ, अहिड़े नमूने सां जेको हुनजो सिस्टम हूंदो हुओ। पर जेका अॼुकल्ह जे दौर में ॾिसिजे त हिकिड़ो आम माण्हू जेको आहे सो हिकिड़ो नंढड़े मोबाइल में मैसेज टाइप करियो जेको सो रवानो करे थो हिकिड़ी दुनिया जी हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ताईं चंद सेकेंडनि में जेको सो मैसेज वञे थो, चंद सेकेंडनि में उहा वीडियो वञे थी ऐं जेका दुनिया जी हिकिड़ी कुंड में जेकॾहिं गेम खेॾी वञे थी त उहा लाइव जेका उन टाइम जेको आहे सो पूरी दुनिया जेका उहा ॾिसी ऐं लुत्फ़अंदोज़ थिए थी। ऐं सफ़री सिस्टम जे हवाले सां त अॼुकल्ह मोटरसाइकिल्स आहिनि, कारूं आहिनि ऐं ॿियूं जेके आमदरफ़्त जो सिस्टम आहे, जहाज़नि जे ज़रिए जेको सो माण्हू सफ़र कंदा आहिनि। सो आम माण्हू हिते जो जेको आहे सो कहिड़ियुनि सहूलियतुनि खां जेका आशना आहे उहो त हर माण्हू अंदाज़ो लॻाए सघे थो, पर उन टाइम ते बादशाहनि वटि उहो सिस्टम कोन हुओ, बादशाहनि वटि उहे सहूलियतूं कोन हुयूं। अॼु जो जेको टाइकून आहे, अॼु जो जेको मालदार माण्हू आहे या जेको सो बादशाह चइजे, सदर चइजे, वज़ीर आज़म चइजे, त उन वटि जेके सहूलियतूं मौजूदु आहिनि त कुझु आईंदे दौर में जेको आहे सो उहे आम माण्हू वटि जेको सो उनखां बहितरु हूंदियूं। दुनिया जी जेका ही तब्दीली ईंदी वञे पई उनखे मद्देनज़र रखी असीं ॾिसंदासीं त उहा एतिरे हद ताईं आहे। दोस्तो त इन मां नतीजो इहो निकिरे थो ऐं जेको पाण वटि काफ़ी मालदार आहिनि, पर हुननि जेको आहे सो माल त हथु कयो आहे, पैसो उन्होंने जाम है, मिल्कियत उन्होंने वटि जाम है, पर कहिड़े कम जी सोना। जेकॾहिं सुकून ऐं आराम तौरु न आहे त पोइ इन माल ऐं मिल्कियत खे हासिलु करण मां छा थो मिले।
इंसानु डोड़े थो, दुनिया जे लाइ डोड़े थो त मूंखे आसाइश मिले, मूंखे सुकून मिले। जेकॾहिं उहो हुन माल मिल्कियत में न मिले त पोइ हिन दुनिया जे लाइ हुन करे छा कयो? दोस्तो, पंहिंजे साम्हूं साम्हूं आहे। नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे सो पहिरियां बि जलावतन थियो, हींअर वरी जेको आहे जलावतनी जी सूरत में आहे। पैसो त हुन जाम आहे, अधु फैमिली हुते अधु हिते जेको आहे सो अबाणे घरनि खां परे गुज़ारण ते मजबूर आहे। हू हुन पैसे खां जेको आहे सो उहा आसाइश, उहा जेका अहसासु, जेको पंहिंजाइप जो जेको अहसासु आहे, पंहिंजनि माण्हुनि जो जेको अहसासु आहे, उहो कॾहिं बि ख़रीद करे कोन थो सघे। जेकॾहिं उहा हिकिड़ी हेतिरी प्रॉपर्टी जेका आहे हुनखे उहो ओतिरो आरामु नथी ॾेई सघे त इन पैसे खे या इन खे हासिलु करण मां छा थो मिले? बाक़ी ज़िंदगी गुज़ारण जो जेतिरे क़दुरु ॾिसिजे त हिकिड़ो वॾो माण्हू जेको आहे सो बादशाह आहे या सदर आहे जेको आहे सो उहो पंहिंजी टाइम ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदो हलियो त आम माण्हू बि गुज़ारे वेंदो हलियो। आम माण्हू ॾुखी सुखी गुज़ारे छॾी त ज़िंदगी हुनजी गुज़री वई हली, ज़िंदगी हुनजी गुज़री वई। ऐं हुन आसाइशनि में गुज़ारी त उहा बि ज़िंदगी गुज़री वई हली। हेतिरो दौरु थियो, पाण छा खाधो, छा पीतो, केतिरो आरामु कयो, छा कयो, उहो पंहिंजी अॼुकल्ह जी अॼु जी सिहत खे को असरअंदाज़ कोन थो करे। कंहिंजो माज़ी जेको आहे सो हुनजी सिहत खे असरअंदाज़ कोन थो करे। हुन जहिड़े बि ॾुखे वक़्त में जहिड़ी बि तकलीफ़ुनि सां ज़िंदगी गुज़ारी, उहा गुज़री वियो, माज़ी जो हिसो थी वियो, उनखां पोइ उहा कुझु कोन थो करे सघे। दोस्तो, ज़िंदगी त गुज़रियो वञे थी हली, कीअं बि गुज़ारिजे हुनखे, पर जेको किरदारु असांजो आहे, जेका असांजा अमल आहिनि, उहे आख़िर ताईं असांखे हलण वारा आहिनि, उहे आख़िर ताईं हलण वारा आहिनि। असांखे जेकॾहिं हक़ीक़ी पंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं बहितरु बणाइणी आहे त असांखे उहो उनखे मद्देनज़र रखिबो त असांखे कहिड़े किरदार सां हलणु खपे, हिन दुनिया जे लाइ असांखे छा मैसेज ॾियणु खपे। दोस्तो, इहो ई अॼु जो मैसेज आहे। उमेदु आहे त मुंहिंजूं ॻाल्हियूं अव्हांखे ज़रूरु मुतासिर कंदियूं ऐं इनशाला जेको आहे सो पाण सभु जेको हिन माहौल में ऐं बहितरु ज़िंदगी गुज़ारींदासीं। पंहिंजे लाइ सभु को बहितरु करे थो, पर ॿियनि जे लाइ बहितरु कंदासीं। दोस्तो, जेके बि नवां आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त हीअ मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं गॾु बेल आइकन खे दॿाइनि जी मुंहिंजी हर नई वीडियो बासानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्त।